अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंग जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज खान शेरदिल खे ख़त्म कराए छॾींदो, छा मल्हार पुलिस खे हथ ॾेई छॾींदो, छा वॾेरे रावल खान वारा जेको आहे शेरदिल जी मदद कंदा। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जी हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿारनि ते बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंग जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज खान शेरदिल जे मथां तमामु घणे गुस्से में हूंदो आहे ऐं हू पुलिस खे चवंदो त जीअं तीअं बि करे शेरदिल खे ख़त्म कर, हो ज़िंदा या मुर्दा, मूंखे जीअं तीअं बि करे शेरदिल जो लाश ई खपे। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार बि जेको आहे पुलिस खे हथु ॾियण लाइ तयारु हूंदो। हो चवंदो त जेको आहे बेगुनाह मासड़ जेको आहे पुलिस में छो लोड़े, जॾहिं हुनजो को गुनाह बि न आहे, हुनखे पंहिंजो जेको आहे पीउ नूरो रोकींदो त तूं इहा ग़लती न कजांइ, छो जो तुंहिंजे मथां वॾे बालाज खान ऐं पुलिस जी पहिरियां जेको आहे कावड़ घणी आहे रहंदो। जेकॾहिं तूं हथु ॾींदा त रहंदो तुंहिंजी ज़िंदगी ईअं तबाह थी वेंदी। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त रावल खान वारा जेको आहे शेरदिल जी मदद कंदा ऐं जेको आहे पुलिस खे फलींदा। हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे त छा वॾेरो बालाज खान आख़िर शेरदिल खे ख़त्म करे सघंदो या शेरदिल मल्हार ऐं गमदिल सभु गॾिजी करे वॾेरे बालाज खान खे ख़त्म कंदा। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हीउ ड्रामो जेको आहे पापनगर तमामु जल्द हाणे जेको आहे ख़त्म थी वेंदो। हिन जूं जेको आहे आख़िरी एपिसोड हिन जा हलाया था वञनि, छो जो हाणे हिन खां पोइ जेको आहे जेको ॿियो ड्रामो आहे यानी कि रियासत, उहो उनजो पहिरियों टेज़र ऐं ॿियो टेज़र जेको आहे KTN TV पंहिंजे ऑफिशियल पेज यानी फेसबुक ते हलाए छॾियो आहे। हाणे जल्द अज जल्द ड्रामो रियासत बि अचण वारो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जेकॾहिं असांजो रिपोर्ट अव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो कीमती कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।